बार हिते अचण ते तोखे को फ़ाइदो कोन मिलंदो। असां तोखे माफ़ कोन कंदासीं। अरे तूं त असांजो घर उजाड़े छॾियो। चाचा जेकॾहिं मां पंहिंजो गुनाह क़बूल कयां थो त छा हुन खां पोइ बि माफ़ी मूंखे न मिलंदी? तुझे गुनाह कबूल करण सां मुंहिंजो पुटु सिकू त मोटी कोन ईंदो न। वञण वारा कॾहिं बि वापसि न ईंदा आहिनि चाची। असांजी दावा रब खे आहे। रब जी अदालत में असां सां इंसाफ़ ज़रूर थींदो, ज़रूर थींदो। उहो ई तोखां हिसाब किताब वठंदो। तूं ॾिसजांइ तोखे ॾिसंदा आहियूं असांजा सुतल सूर वरी जागी पवंदा आहिनि। ही हर कॾहिं न अचजांइ। मां चवां थो निकिरी वञे था। जेसिताईं तव्हां मूंखे माफ़ न कंदो तेसिताईं बार बार मां हिते ईंदो रहंदुसि। असांजे बचिड़े खे क़तल करे बार बार माफ़ी वठण थो अचे पियो। न कंदासीं असां हिनखे माफ़। हैरा जी अदा खेरा कॾहिं जेरे जागंदे शैतान ॾिठई? शैतान असली शैतान कोन ॾिठुमि, बाक़ी शैतान जी फोटू काफ़ी पाण सां गॾु खयूं थो हुतां। हवाई फेर न कंदो कर रे, हवाई फेर न कंदो कर। तुंहिंजो इशारो कहिड़े पासे आहे मां सम्झां थो सभु ॿुधई। आहीं त खरियल पुरज़ो सम्झी त वियो हूंदे। हौंक बंदि कर। तूं शुरू कर। ॻाल्हि दिलि जे कननि सां ॿुध। दिलि जा कन? अड़े दिलि जा कन आहिनि किथे जो उन्हनि सां ॿुधां? हण दिलि जे कननि खे खॾ में। इहे गॾ वारा जेके कन अथई न इन्हनि सां ई खणी ॿुध। भौंक मुंहिंजो मतिलबु आहे त विझ मथे में सूर, विञाए अॻियों पोयों नूर। जे इहे सभई ॻोठ जा रइस ऐं सरदार मुंहिंजी ॻाल्हि ते अमल कनि न त गॾिजी पाण में इन हिकिड़े शैतान रूंडे खे ख़तमु कनि। बिना कफन दफन जे पूरे छॾियनिसि। जहिड़ा ख़तमु कीअं ॿुधई? कफन दफन जी कहिड़ी ज़रूरत आहे? लाश खे कंहिं ढेर ते उछला छॾनि। कुता गिजूं कांव खाई इन रूंडे खे ख़तमु ओॾींदा। ईअं मता कनि। जे ईअं कयूं न के कुते गिझ या कंहिं बि सासी इन रूंडे जे गोश्त जो हिकिड़ो टुकर खाधो न त सभई रूंडा थी पवंदा। हिकिड़े रूंडे दुनिया ऊंधी करे छॾी। एतिरनि रूंडनि खे केरु मोह ॾींदो ॾे? केरु ॾींदो? ॿुधुमि सोरहाना ॿुधुमि, पर रूंडे जे मौत खां पोइ जेको नंढो रूंडो आहे न उहो इन शैतानगिरी जो कुर्सी संभालींदो ऐं रूंडे जूं रहियल कसरूं बि पूरियूं कंदो। इहो दिलशू अड़े चरिया हैरू इन्हे जो बि जेको आहे न मौत जो बंदोबस्तु पंहिंजे इन शैतानी खोपड़े में रूंडे करे छॾी हूंदी। इन जे लाश जो बि सौदो थी वियो हूंदो। कीअं ॿुधई? अदा खेरा सलाह भरी ॾींदई, पर वॾेरनि ऐं रिसनि ताईं इहा ॻाल्हि पुॼाईंदो केरु? इन्हे कम जे लाइ जाबर सां मिलणो पवंदो। पाण जाबरनि सभिनि खे मिलाए हिकु कंदो रूंडे जी तबाही पकी। कीअं ॿुधई? सोरहाना ॿुधुमि, ॿिन्ही कननि सां ॿुधुमि, सॼी तवजो सां ॿुधुमि, पर सची ॿुधाए सम्झ में अंगूठो बि कोन आयो। जमाल कमाल फायरिंग जी आवाज़ ॿुधो था? ये मां सम्झां थो ॾखण वारे पासे था थियनि। हलो त इन पासे शिकार न हथनि मां वञी। हलो हल 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 हलो।
छोट इहो त धोखो थी वियो। मां त चवां थो असांखे हितां जल्दी निकिरणु खपे। हल सोट। हालात सही चल रहा है। सच चवंदो हा त खारे पानी जा खूह ऐं मुनाफ़िक़त जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि थींदा। छा तो सम्झी रे गिदड़ भॼी जान छॾाईंदे? सावल ख़ान अॼु तोखे पूरो कंदो। हलवार सां कुछ ताईज़ मुर्शिद ॾिना आहिनि। चई त रोज़ हिकिड़ो कीअं न कीअं करे प्यारेसि, रब भलाई कंदो। अम्मा जेकॾहिं हिकिड़े ॾींहुं प्यारे सघां ॿिए ॾींहुं न त पोइ पहिरें तावीज़ जो असरु ख़तमु थींदो। कहिड़ी बि हालत में कीअं बि करे ए टई तावीज़ तोखे 3 ॾींहं प्यारणा आहिनि। अम्मा ही तावीज़ असर त कंदा न? रब जी ज़ात मां उमेद न ला। मां जंहिं तावीज़ ॾिना आहिनि उहो बि पढ़ियो लिखियो आहे। ज़ाहिर आहे हुन बि रब साईं जो विर्द करे तावीज़ लिखी ॾिना अथई। पोइ छो न असरु कंदा? ठीकु आहे अम्मा, मां पूरी कोशिशि कंदसि। तूं कोशिशि कर, रब भलाई कंदो। मां हींअर ई मासूमनि में मिठाई थी विरायां। कोई ॾिस तो सां कीअं नथी भलाई थिए। अल्लाह रहम कम। हा मां आमीन। सोराब 5 किलो मिठाई विरा जे रावल वारा न गाड़ी मता आधा धुंध फेरिंग कन त सफ़ा खंब थी वञूं। हा मां त सलाम थो कयां। वालेकुम सलाम। अरे रे हिन वक़्तु सलाम जवाब जो वक़्तु न आहे। तोखे नथो सलाम कयां, बाबा साईं खे थो सलाम कयां जो ॻाल्हि खे सम्झी वियो ऐं रस्ते तां गाॾी मटाए हलियो वियो। भोता त गाॾी मटायो, जेकॾहिं असांखे गोलियुनि सां परूण करे छॾियो त असांजो त अलाए कहिड़ो कहिड़ो सामान मटिजी वञे। हा हाणे हल त हली बाबा साईं खे जहिड़े जो हाल वालियूं ॾिसूं त छा थो चवे। छा वरी छा पुछंदो? इहा ई ॻाल्हि पुछंदो
रावल मोह या बचो? बाबा रावल बच्चो या मोह इहा ख़बर एजाज़ ऐं माजिद खे हूंदी या वरी जाबिर खे हूंदी? बाबा हल त बंगले ते हली, वो थधो पाणी पिया, भई थधो पाणी मथे ते विझां, सफ़ा बरां पियो थो बरां। असां को एॾा बेस्ता आहियूं, कोसी थोका हूं। इन में को शक आहे बाबा? यार बाबा मेरा बाबा जा पुट बस कर। भाणे जा तुंहिंजा ॿई पुट घर वेठे असांजी बेइज़ती कयो था वञनि। तूं उन्हनि खे सम्झाए छॾ, सम्झाए उन्हनि खे ॻोठ वापसि मोकिल, न त उन्हनि ॿिन्ही सां मां अहिड़ो अशर कंदुसि जो। तूं उन्हनि खे छा कंदे? हाँ ॿुधा। यार बाबा तूं ॿुधा मूंखे, असां उन्हनि सां छा छा था करे सघूं? मां उन्हनि ॿिन्ही तारनि जी रोशनी लूस करे बुक करे मोकिलींदोसां उन्हनि अछे तारे ॾे। तूं उन्हनि खे मारे लाश अदा तरफ़ मोकिले छॾ, मां तोखे कोन रोकींदसि। अच्छा त माना तूं चैलेंज वठी थी करे रूंडे खे पोइ अखियुनि सां ॾिसी जाए त मां हिननि ॿिन्ही जा लाश कीअं थो मोकिलियां? यार बाबा हू असां खां ॾाढा आहिनि, असां उन्हनि खे किथे मारे सघंदासीं? हाँ ठीकु आहे, मां तव्हांजी ॻाल्हि मञी ऐं मूंखे मञणी पवंदी। हाणे मां वञा थो, उन्हनि ॿिन्ही खे मां परचाए रिझाए हिते वठी थो अचां। तूं चांहि तयारु करे रख, पोइ उन्हनि खे उन चांहि में ज़हर मिलाए ॾे, कयां नथो पूरो। यार बाबा इहा ॻाल्हि भली कई अथई, ज़हर वारी। हू बि ज़हर यको पियो आहे, किथे डेट एक्सपायर त कान थियो आहे। छा तव्हां सच में हुनखे ज़हर ॾींदो? हा न त मां उन्हनि खे खाधे में ज़हर मिलाए कंदोसां न पूरो। जेको न उन्हनि ॿिन्ही ॼणनि मूंखे बेइज़तो कयो आहे, तज़लील कयो आहे, उन्हनि खे मां कॾहिं बि बख़्श कोन कंदुसि। उन्हनि ॿिन्ही तारनि जा न अछे तारे ॾे लाश मोकिलींदुसि बुक करे। यो रावल ऐं दिलावर कीअं बची निकिता? जाबिर काॾे वियो? जेको वक़्त ते न पहुतो ऐं मुंहिंजा ॿ माण्हू मारिजी विया। बाबल साईं, रावल खान खे बि कुझु शक हुयो, तॾहिं तो सावल खान वारनि खे पाण सां गॾु वठी आयो। जेकॾहिं सावल न अचिया ऐं असांजे माण्हुनि जे मथां फायरिंग न करिया त असांजा माण्हू कोन मरनि हा बोतार। ऐं हिन रावल ऐं दिलावर खे बि पूरो करे छॾणी हा। उन्हनि खे बि ख़तरो हुयो, तॾहिं त पंहिंजे बंदोबस्त सां आया। जाबिर वारनि जो छा थियो? या तो जांच कई कमदार? न बाबल साईं, असां हुतां भॼी जान छॾाई आहे। जेकॾहिं जाबिर उतां बची निकितो आहे न त ॿीहर हू असांजी मदद जे लाइ कोन ईंदो। त भूतार असां खां वधीक जाबिर खान खे रावल मां ख़तरो आहे। इन करे भूतार जाबिर असांजी ज़रूरु मदद कंदो। जाबिर बि रावल खे माराइणु चाहे थो। हाणे ॾिसूं त केरु थो कामयाबु थिए। तूं हिते उतां ते हुजांइ त मां रावल खान खां वञी पुछी अचां। वॾा हू त अञा शहर ई आहे न। वर्ष जेकॾहिं शहर हूंदा त ओॾे ई वेंदुसि, पर जेकॾहिं उतां ते आया आहिनि त वरी पोइ ओॾे ई वेंदुसि। वर्ष तूं हिते हुजांइ, मां घर मां नी चयो थो वञ। ठीकु आहे वॾा। वर्ष ॾे हाल हवाल, कहिड़ा मुआ कहिड़ा बचा? इधर रावल खे गोली लॻी आहे ऐं जाबिर बि ज़ख़्मी आहे।
मालिक साईं तो रावल मथा रहम कर, हुनखे मुंहिंजी बि हयाती लॻी वञे। तू रहमान तू रहीम आ, तू मूं मिस्किन जी दुआ क़बूल कर। साईं तव्हां त सही आहियो न, मूं ॿुधो तव्हां सख़्तु ज़ख़्मी थी पियो। मालिक साईं जा करम आहिनि त तव्हां ख़ैर सां अची वियो। तोखे त ख़ुशि थियणु घुरिजे, तूं मुंहिंजे लाइ परेशान छो आहीं? शादी खां पोइ औरत जी कुल काइनातुनि जो मुड़ुसु हूंदो आहे। साईं जेकॾहिं तव्हांखे कुझु थी पवे हा न, मां कॾहिं बि पाण खे माफ़ु न कयां हा। जेकॾहिं मूंखे कुझु बि थियो उन में तुंहिंजो को बि ॾोह न आहे। पोइ त हर माण्हू मूंखे अभागण सम्झे हा, त चवनि हा जवानी में पंहिंजे मुड़ुस जो सिर खणी छॾे। हिन करे त मां रब खां दुआ घुरंदी आहियां त मुंहिंजी ज़िंदगी बि तव्हांखे लॻे। तव्हां खां पहिरियां मुंहिंजो मौत थिए, पर तव्हां इन ॻाल्हि खे सम्झी कोन सघंदव। वाकई मूंसां मोहबत थी करे या ढोंग पई करे, हिनखे सम्झण त हाणे मुश्किल थी वियो आहे। दिलावर खान मां तव्हांजे इंतज़ार में हुउसि। सावल खान पहिरीं मूंखे तव्हां इहो ॿुधायो, चाबर खे तव्हां पूरो कयो या हू तव्हांजे हथनि मां निकिरी वियो? आयो त मां इन मसइले जे लाइ आहियां दिलावर खान, पर पहिरियों तव्हां मूंखे रावल खान जा हाल अहिवाल ॾी। कीअं? सो हाणे बिल्कुलु ठीकु आहे। गोली चम मां लॻी निकिरी हुई, मां हुनखे मलम पटी कराए घर छॾे आयो आहियां। अलाह साईं जो अहसान जो बचा थी वियो। सावल खान हाणे तूं मूंखे जाबर जो ॿुधाए। जाबर ज़ख़्मी आहे, हुनखे टंग में गोली लॻल आहे। मां चाहियां थो त हुनजो पीछो कयां, पोइ इलाज लाइ कंहिं न कंहिं अस्पताल में ज़रूरु भॼंदो। माण्हू मोकिले ताड़ के ॻोल्हे हथु कयुसि। जेकॾहिं हू ज़ख़्मी आहे न त पोइ हुनजे पोयां वञणु हाणे अजायो हूंदो। हू पाणे अकबर ख़ान तरफ़ वेंदो ऐं हुनजो इलाज बि अकबर ख़ान ई कराईंदो। दिलावर खान ईअं थी सघे थो त मथां हो अकबर ख़ान ॾे न वञे त पोइ हुन खां अलावा जाबर जे ॿिए कंहिं ठिकाणे जी तव्हांखे ख़बर आहे त पोइ उते वञी जांच करियोसि। पीछो कयां थो मां जाबर जो। जेकॾहिं हू अकबर ख़ान जो घोट न वियो आहे, किथे न किथे हथीको ज़रूरु थी वेंदो। जमाल कमाल, तव्हां मां हिकिड़ो ॿाहिरि बीहे असां लापरवाही सां हिते वेठा हुजूं ऐं दुश्मन अची असांजे मथां पवे। दुश्मननि जा ॾंद खटा थी चुका आहिनि जाबिर। हिनमहिल हर माण्हू पंहिंजी जान मां बेज़ार आहे, बदन था ज़हर जो फकियूं हणंदा। मां जेको चवां थो उहो कयो, अची मथां कड़कंदव पोइ तव्हां चवंदो अड़े छा थी वियो। कमाल तूं हिते बि, मां वञी त ॿाहिरि बीहां। इहा पंहिंजी कमज़ोरी न आहे, इहा होशियारी आहे। होशियारु रहंदासीं त कुतो लोह न ॾींदो। तूं सही थो चईं जाबिर, मां वञा थो ॿाहिरि। रावल खान बची वियो, हाणे इहो कमु असांखे करणो पवंदो। सही थो चईं था, इहो बची तॾहिं ते हिते पहुतो आहे जीअं असां हुनखे पंहिंजनि हथनि सां मारे सघूं। बिल्कुलु सही। ओडिस
मनूस था जनी वञ वॾा निभागा आहिनि जेॾी महिल वच त इहे मुंहं में था लॻनि हाणे ॿुध इन्हनि खे मुंहुं ॾे तूं इन्हनि खे मां ॾिसां थो न त मुंहिंजे बुत ते कीलियूं थियूं चढ़नि कीलियूं तुंहिंजे बुत ते कीलियूं थियूं चढ़नि मां त भाकुर थो पायां वणनि था मूंखे दिमाग़ थियो अथई ख़राबु तोखे कोन था वणनि पर तूं मुंहुं ॾीं मां ॾियां थो मूं तो हल रस्तो वञी थो वठां पी पुटनि जो अस्सलामुअलैकुम वालेकुम अस्सलाम कमाल आहे जहिड़ो बि तव्हां असां सां कयो कावड़ त असांखे अचणु घुरिजे अरे मुंहुं बि असांजे मथां सुॼायो था वतो बाबा ॻाल्हि ॿुधो बेज़ार न कयो वरी विढ़ी पवंदासीं सॼो ॻोठ खिलंदो ही वाट अथव ऐं निकिरण जी कयो शेरल यार असां तव्हां ठा करण लाइ आया आहियूं अॻिते काॾे वञूं हा तव्हां सां असांजो को बि ठा न आहे छॾ बाबा कावड़ खे कावड़ में छा रखियो मोहबत में मज़ो आहे बाबा हलूं था घर उते आराम सां मानी टिकी बि खाऊं पाणीअ जो चुको बि पियूं उते वेही पाण में सलाह मसलत बि कंदासीं जेके मसइला तव्हां ऐं असांजे विच में आहिनि उहे बि हल कंदासीं हलो त हलो जेसीं ताईं असांजा पैसा वापसि न थींदा मसइलो हल कोन थींदो बाबा उहो बि पिलो करे था वठो वॾी ॻाल्हि आहे ॿियो हुकुम यार शेरल हाणे त ॻाल्हि ई ख़तम थी वई पोइ झेड़ो छाजो पिणे पैसा ॾींदो यार शेरल बाबा ॻाल्हि कई सम्झ पैसा मिली आहे योड़े आंगूठो छाजो थो ॾेखारी मुंहिंजो मतिलबु डन 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 बसि बाबा हाणे छॾ न कावड़ खे जॾहिं डन थी वियो त बसि ॻाल्हि ख़तमु किसो कैंसिल न हलूं था घर ते सुकून सां हलूं था ॻाल्हियूं कयूं हा हो जेको भाणे या डबल तारो उहो किथे आहे उहो बि हिते ई आहे उनखे बि घेरे हल सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।